चङा कनि चङायूं मठायूं मठनि जो वड़ जुड़े जन सो वड़ सेई कनि. Good men indulge in various deeds. Stalked are the evil ones in misdeeds. Each one is busy in his own way, in act which over his mind have sway. हिन काइनात में, हिन दुनिया में हर तरह जा माण्हू आहिनि. सुठा बि आहिनि, सुठा न आहिनि बि. तमामु भला बि आहिनि के भला न आहिनि. भिटाई साईं माण्हुनि जो हिन बिहेवियर खे ॾाढो ख़ूबसूरती सां क़ैद करे रखियो आहे त जेको चङो हूंदो उहो चङाई कंदो, सुठाई कंदो, भलाई कंदो. वन who is a best person, who is good by nature, will show his goodness, and one who is bad by his nature will show his bad deed through his behavior. जेको जहिड़ो हूंदो उहो ओहिड़ो पेश थींदो. जेको जहिड़ो आहे काइनात में उहो उन तरह जो पेश थिए थो. ऐं जेको जहिड़ो आहे हुन सां उन जो बिहेवियर बि उन तरह सां सूट करे थो. जो वड़ जुड़े जन, या इन सिट खे जो वड़ जड़े जिन बि करे पढ़ियो वियो आहे. जड़े जिन माना जिन खे सूट करे थो. जेको कमु जंहिंखे सूट करे थो, जंहिंखे सुठो लॻे थो, या जंहिंजे लाइ उहो मुनासिबु आहे, उहो माण्हू उन तरह जो ई कमु कंदो. जेकॾहिं कंहिं माण्हू खे सुठाई सूट करे थी त हू सुठो थी हलंदो. जेकॾहिं कंहिं फ़र्द खे सुठाई सूट नथी करे त हू सुठो न हूंदो, सुठो थी करे न हलंदो. भिटाई जो मैसेज बुनियादी तौर ते हिन बैत में हिकिड़ो डिसिव मैसेज आहे. हालांकि तमामु घटि जायुनि ते भिटाई फ़ैसिलो ॾिनो आहे. भिटाई पंहिंजी शाइरी में फ़ैसिला कोन ॾिना, सिचुएशन ॿुधाई आहे, सूरत हाल ॿुधाई आहे, ऐं उनखां पोइ सलाहूं ॾिनियूं आहिनि. फ़ैसिला तमामु घटि जायुनि ते ॾिना अथई. पर हिन बैत में भिटाई ॼण त फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त जेको चङो हूंदो उहो चङाई कंदो, जेको चङो न हूंदो उनखां चङाई जी उमेदु न रखो, छाकाणि त उहो चङाई न कंदो. जंहिंखे जेको अमल सूट कंदो, जेको अमल मुनासिबु लॻंदो, उहो उन ई तरह जो अमल कंदो. इहो हिकिड़े क़िस्म जो फ़ैसिलो आहे. सोशल साइंस में असां बिहेवियरल जेका साइंस आहे उन जे थ्रू जेकॾहिं असां इन बैत जो असां जेकॾहिं कंक्लूजन कढूं त वी मे कम टू दिस पॉइंट दैट वन हू इज़ गुड विल शो हिज गुडनेस एंड वन हू इज़ नॉट गुड बाय हिज नेचर विल शो दैट नेचर थ्रू हिज बिहेवियर. हिन काइनात में असां काफ़ी माण्हुनि सां कनेक्टेड हूंदा आहियूं. हिकु ई वक़्तु असां केतिरनि ई माण्हुनि सां गॾु हलंदा आहियूं. घर में असांजो बिहेवियर ॿियो हूंदो आहे, रस्ते ते बिहेवियर ॿियो हूंदो आहे, मार्केट में असां ॿी तरह हलंदा आहियूं, कमु करण जी जाइ ते इदारनि में असां ॿी तरह हूंदा आहियूं. असां हिकिड़े वजूद में केतिरा ई वजूद गॾु खणी हलंदा आहियूं. पर भिटाई साईं चए थो त जेको असुलु ख़मीर आहे फ़र्द जो, जेका असुलु हुन जी सुञाण आहे, उहा संदसि हर जाइ ते अदा कयल किरदार मां निकिरी निखरी निर्वार थी वेंदी ऐं हुनजी शख़्सियत जी उहा शइ आईनादार बणिजी वेंदी. ऐं हू छा आहे ऐं छो आहे, भिटाई इहो सॼो कुझु हिन मुख़्तसिर बैत में ॿुधाए छॾियो आहे त चङा कनि चङायूं मठायूं मठनि जो वड़ जड़े जन सो वड़ सेई कनि. चङा कनि चङायूं ओ चङा कनि चङायूं मठायूं मठनि जो वड़ जुड़े जनसी सो वड़ सेई कनि.
शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सिंध जो उहो सरवाण शाइर ऐं प्यारो पिरी आहे जंहिं पंहिंजे सुहिणे सेबते सनेह सां सिंधियुनि खे अहिड़ी साञा वारो मवादु ॾिनो आहे जंहिं ते जेकॾहिं दिलि जे हुज़ूर ऐं सचाई सां अमल कजे त असांजे हयातियुनि में सवें सवलायूं सरजी पवनि ऐं असांजे कई कशाला तोड़े ॾुख ॾाखड़ा दूर थी पवनि।